आए आए मेडिकल वारा था। जी जी मैडम। मूंखे ना मौसम शायद चेंज थियण जे करे गलो भी ख़राब आहे। खंघण में ना ये कंडा चुभंदा आहिनि, कंडा भी चुभनि था ऐं थोरो थोरो सी भी थिए थो ऐं बुखार भी आहे। का सुठी टेबलेट जो जेका मतलब ना हिकु डोज़ खाइण सां ई मां ईअं फिट फाट थी वञा। ठीक है अदा यो नेडीले साल टेबलेट त खणी जो गले वारी। ऐं ॿुध त सही, कंपनी न मूंखे सुठी ॾिजा मल्टीनेशनल जी इमीडिएटली उहा इफेक्ट ॾेखारे पंहिंजो। और नॉर्मल जिसमें तोरो बुखार आए? हाँ बुखार भी आए, थकावट भी आए? थकावट भी आए। ठीक है। अच्छा ॿुधो बाम भी जो जीअं मतलब बाम हणी करे ना थोरो गले खे आराम अचे, ॾाढी तकलीफ़ आहे। आई वाला न बुलाए मोला त ॼाणे तव्हां उहे आहियो न टिकटॉक स्टार जेका टिकटॉक बि ठाहींदी आहे ऐं फेसबुक ऐं यूट्यूब ते सुठी वीडियो ठाहींदी आहे। हाँ बिल्कुल बशीरी है न। अल्लाह जो कसम मां तव्हांजो वॾो फैन आहियां मैडम, हिते बि ठाहियो। तबीयत ॾाढी ख़राब आहे, ॾाढो गले में ख़राश आहे, बुखार आहे, लिंगन में सूर आहे, इन करे आई आहियां दवा वठण। ओ हे गोरी इनखे लिफ अल्लाह छॾो हिकिड़ो मिंट अच्छा हिकिड़ो मिंट बिहो वठण हे लिफ़ाफ़े में विझो। घणा पैसा? न न न हे तव्हां न वठो प्लीज, समझदा कयो। छो? मां तव्हांजो फैन आहियां, मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां। हे न वठो तव्हां हेॾा स्टार माण्हू जेको आहे न न पहिरियों कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो। जेका प्रिक्रेशन जेका थींदी आहे उहो डॉक्टर लिखंदो आहे, पोइ उन हिसाब सां तव्हां दवा वठो न। हे पंहिंजे मर्ज़ीअ सां वठो था, सुभाणे तव्हांखे का ॻाल्हि थी वञे न त न असांखे न खपनि। हेॾे हिकिड़ो डॉक्टर आहे मुंहिंजो मासीअ जो पुटु आहे, तव्हांखे वठी थो हलां, उहो सुठी दवा बि ॾींदो आहे, रिआयत बि कंदो। तव्हां हलो अचो। ॻाल्हाए भई। हा हे भी अधु डॉक्टर ई हूंदा आहिनि, इन्हनि खे बि तमामु सुठो एक्सपीरियंस हूंदो आहे, मां मुतमईन आहियां। पर तव्हां मुंहिंजो चवण वठंदव अदा मां। हेलो भाईजान, इनके हटायो, इनके असां कस्टमर तो खराब करे। मुंहिंजो चवण अदा हाणे हे चए तो त हिन जी ॻाल्हि मञा थी, मथो न त खाई वथ पर कन जी ताड़ी चाड़े छॾी अथई मुंहिंजी। हल 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 मां डॉक्टर खे ॾेखारियां तो, दुआयूं कंदी आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम बाबा। डॉक्टर साहब मुंहिंजी ना तबियत सही न आहे, गले में ॾाढी मतलब कंडा चुभनि था ऐं बुखार भी ऐं सी भी महसूस थिए थो। बाबा जिस्म में सूर वग़ैरह या सी वग़ैरह महसूस थिए थो? जी बस अल्लाह साईं ख़ैर कंदो बाबा, कोई मसलो कान्हे को। मां तव्हांखे दवाऊं लिखी पियो ॾियां, इंशाअल्लाह ताला तव्हां ठीकु थी वेंदव। डॉक्टर दवा सुठी लिखी ॾिजा इंशाअल्लाह ताला बाबा। असां दवा लिखण, असांजो कमु आहे शफ़ा ॾियण जी, ज़ात ख़ुदा वारी वेठी आहे। घर जो कमु हूंदो आहे मुंहिंजे मथां। बस अल्लाह साईं बहितर कंदो, तव्हां यकीन सां खाओ इंशाअल्लाह ताला। जी बाबा समझ में ईंदो मेडिकल वारे? समझी वेंदो, मुंहिंजी राइटिंग हुते ॾिनल आहे, समझी वेंदा आहिनि मुंहिंजी। दिलि जाए कयो तव्हां। घणी फीस थी? 1000 रुपये बाबा। बाबा 1000 रुपये वठिजो मैडम को। डॉक्टर सही न थियमि 1000 रुपये मोटाए अल्लाह अल्लाह कंदो इंशाअल्लाह ताला बाबा, इंशाअल्लाह ताला। वाह जो कम करे छॾे डॉक्टर। हाणे जेको आहे सो अहिड़ा ग्राहक रोज़ गिले ई जल्दी मोटण जी खेर, पंहिंजो हिसो वठी वञ त वरी ॿियो को ग्राहक फासाए थो सुभाणे। ठीकु आहे बस अल्लाह ख़ैर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। एदा मेडिसिन लीजो। जी जी छा थियो? मैडम हे त वही दवाऊं तव्हांखे मां ॾियां पियो, अलाए फीस घणी भरे आया हो। अच्छा जी खुदा का सणाई करे हुन चरे मुंहिंजे फैन फॉलोवर जी, उन मूंखे चयो 1000 रुपये हरू भरू मूंखां फीस भराई बेगुनाह। 1000 रुपये तव्हां उते भरे आया हो, 100 रुपये हे 1100 रुपयो एड़न जटन जे चवण ते तव्हां लही वियो। हाणे तव्हां डिस्काउंट कयो न। बस असां डिस्काउंट कुछ भी ना है, इहो ई थींदो 10% टीपी त कटियो न। बस 80 रुपया ॾेई छॾियो। थैंक यू, महिरबानी। 80 रुपये सिर्फ? जी 80। पोइ हे 1000 रुपये केरु भरींदो? हे 1000 रुपये तुम जट के ॻोल्हे लो जेको तव्हांजो फैन हुयो, जे चवण ते तव्हां वयो। इहो हुयो काथां जो? वो हितां जो आस पास जो हूंदो। हाँ पैसा भी उनखे ॾेई आई आहियां। 1000 रुपए जी ॾियारी थी वई, वरी सुभाणे भाग सुभां वरी कंहिं ॿिए खे ॾिसंदुमि अंधो मंडो मार ॾींहुं न कार। इहे बि ख़ुशि थींदी हूंदी त हे मुंहिंजो वॾो फैन आहे।